बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी पोची खाने में खुशामदीद। काफ़ी त तव्हां खोड़ दफ़ा पीती भी हूंदी, ठाही भी हूंदी, पर अॼु ठाहियां थी मां पंहिंजे तरीक़े सां कोल्ड कॉफ़ी। पहिरियां त हिकिड़ो मूं हैक ट्राए कयो आहे, जेको हूअं त असां कप में विझंदा आहियूं, खंडु बि विझंदा आहियूं ऐं विझंदा आहियूं, कॉफ़ी विझंदा आहियूं, थोरो पाणी विझी उनखे फेंटणु शुरू कंदा आहियूं, त उनखे कलाकु या अधु कलाकु घटि में घटि लॻाईंदा आहियूं उनखे फेंटण में। फेंटण खां पोइ ई जेका आहे न हिनजी हिकिड़ी सुठी शक्ल या फ्लॉपी ठहंदी आहे। अॼु मूं हिकिड़ो हैक ट्राए कयो आहे, हिन में मां कॉफ़ी विधी आहे, खंडु विधी आहे ऐं छाणीअ सां हिनखे मूं गोल 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 फिरायो आहे, त तक़रीबन उन ई क़िस्म जी थोरी झाग घटि ठही आहे, पर ओड़ी ठही वई आहे। मतिलबु हैक इहो कामयाबु आहे, त इन जे करे इंशाल्लाह जॾहिं बि तव्हां ठाहियो त अहिड़े हैक सां ज़रूरु ट्राए कजो। मुंहिंजी त काफ़ी ॾाढी सुठी ठही हिन हैक्स जे करे, ऐं टाइम बि घटि लॻोसि, एतिरो टाइम बि न लॻो। हूअं जीअं असां कप में फेंटींदा आहियूं तमामु घणो टाइम लॻंदो आहे। हिन में मूं बर्फ़ खई आहे, बर्फ़ खणी उहा ई कॉफ़ी विधी आहे। कॉफ़ी खे थोरो थोरो मूं वरी मतिलबु अलॻि सां हिकिड़ो ब्लेंड कयो हुयो। ब्लेंड करे उनजी जेका झाग थी हुई, उनजी जेका गज थी हुई, सा बि मूं उनजे मथां रखी आहे ऐं सफ़ा चिल खीरु खयो आहे, तमामु थधो खीरु खयो आहे। उनखां पोइ हिन में थोरो मूं कंडेंस मिल्क विधो आहे। तव्हांखे जेतिरो, अगरि तव्हांखे थोरी कोड़ी थी लॻे त तव्हां न विझिजो, या मतिलबु तव्हांजे पंहिंजे हिसाब सां विझिजो। उनखां पोइ ॿी मूं कॉफ़ी ठही आहे, मतिलबु जेको आम असां तरीक़े सां ठाहींदा आहियूं, उन में थोरो मूं आइसक्रीम जो फ्लेवर विधो आहे। पहिरियां मां हिकिड़ो खयो आहे, हंडी खई आहे, उन में मूं कॉफ़ी विधी आहे, जीअं असां पुराणे दौर में पचाईंदा हुआसीं। उन में थोरो टच फ्लेवर ॾियण जे लाइ या सुठो फ्लेवर ॾियण लाइ मूं उन में हिकिड़ी फोटो विधो आहे। उहो सुठो उनजो मतिलबु ज़ाइके में ख़ुशबू उनजी अची वेंदी आहे। तव्हांखे जेतिरा फोटा उन में ख़ुशबू जे हिसाब सां खपनि, फ्लेवर जे हिसाब सां तव्हां विझी सघोसि था। उनखे सिर्फ़ु सिंपली मूं ट्राए कयो आहे। खंडु तव्हां पंहिंजे हिसाब सां विझिजोसि। उनखां पोइ इनखे मूं छाणे थोरी देरि जे लाइ मां फ्रीज़र में रखियो हुयो, जीअं इहो बि सफ़ा चिल थिए ऐं थधो थी वञे, सफ़ा थधो थी वञे। उनखां पोइ उहो मूं ब्लेंडर जार में विधो आहे। थोरी सा ॿी कॉफ़ी बि विधी आहे। इन खां पोइ जेकॾहिं तव्हां वटि हींअर मलाई अवेलेबल हुजे, टेट्रापैक वारी मलाई, उहा विझिजोसि। मूं हिन में चिल खीरु विधो आहे, कंडेंस मिल्क विधो आहे, ऐं तव्हां पंहिंजे हिसाब सां जेतिरो तव्हांखे मतिलबु उन में मिठाण खपे, मूं हिन में टेट्रापैक ई खीरु विधो आहे। ऐं हिकिड़ो थोरो खीरु मूं फ्रीज़ करे रखियो, उहो ऐं प्लस में बर्फ़ इहा विझी ऐं उनखे मूं ग्राइंड कयो आहे। थोरी देरि खां पोइ ग्राइंड कंदी रहियसि, त जेसीं ताईं उनजी हिकिड़ी गज न ठही, इन खां पोइ मूं उनखे छॾे ॾिनो। उनखां पोइ मूं आइसक्रीम, तव्हां वनीला आइसक्रीम विधी आहे। तव्हांखे जेको फ्लेवर पसंदि हुजे, ठाहियो, खाओ, इंजॉय कयो। हीअ तमामु हिन ऊन्हारे जी मौसम में तमामु सुठी थींदी आहे। ठाहियो ऐं मूंखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांजी कीअं थी। अल्लाह हाफ़िज़।